कोने बाकी रोज़ इतना गुज़रन तो सामान उठे अभी ॿियो टियों ॾींहुं आहे नज़र ई कोन थो अचे राहे काॾे गुम थी वियो तुंहिंजे ख़ौफ़ खां या शर्म खां तुंहिंजे साम्हूं अचणु नथो चाहे मां बि ॾिसां त इहो केतिरो लिखंदो जेसि ताईं मां हिन कमीने खे ॿधी पंहिंजी जाइ ते खणी नथो हलां तेसि ताईं मूंखे आरामु कोन ईंदो तूं वेह गाॾी ते त बंगले वारी घिटी मिली ॾिसूंसि वेह काका मुजेरी दुआ कयो त खेरनि सां शहर वञी पहुचनि रांझन बाबा हिन छोरे जो बि ज़िद लॻो पियो आहे त मूंखे बि शहर वठी वञ काका हिन खे वठी वञण को मसालो न आहे तव्हांखे त ख़बर आहे त वारीअ जो पंधु ॾाढो ॾुखियो आहे काका मुजेरी हिन जे अफ़ालनि जी मूंखे ख़बर आहे हे हितां खां वठी पके ताईं कोन हली सघंदो पोइ हिनखे गिचीअ में रसो विझी मूंखे गिलणो पवंदो रांझन मां सफ़ा अहिड़ो बि न आहियां जहिड़ो तूं सम्झींदो पुट रांझन ही छोकिरो बि जवान मुड़ुसु आहे पंधु किरी वेंदुसि हिन जो पीउ बि हिन खां बेज़ार आहे छो त छोरो अॼु निकिरे सुभाणे ॿियो ॾींहुं थिए काका टिबा जेकॾहिं तूं चवीं थो त मां हिनखे वठी थो वञा इहो कॾहिं वारीअ जे पंध में हिन गोई कई न त कॾहिं वांगुरु ईअं लठियूं हणंदो मां गोॾा ई गोॾा कुटींदुसि पर निभागे खे मां कुल्हे ते कोन खणंदुसि लठियूं हणंदो हणंदो शहर ताईं वठी वेंदोमांसि तोखे पूरी पूरी इजाज़त आहे हली कुटींदो वञजांइसि काका टिबा ॾे त ख़बर तूं मुंहिंजो सॼण आहीं या दुश्मन बाबा ही पंधु अणांगो आहे ही पाण पंधु कंदो या वरी तोखे गिलींदो ठीकु आहे काका मुजेरी मां हिनखे साण वठी वेंदो आहियां हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां वञा टिबा डबू तव्हां अॻिते हलो मूंखे रांझन सां कुझु ॻाल्हाइणो खरी जी अरे मूंखे उमेद एतिरी कान ई त असीं को एॾो कमाईंदासीं ॾोकड़ जेकॾहिं वखर जी ॻाल्हि कजे सॼो वखर बि वठी आयासीं ऐं माशाअल्लाह अधु पैसा बि बचिया आहिनि ईअं ई जेकॾहिं असां रोज़ अधु पैसा बचायासीं न त कुझु ई महीननि में अम्मा तूं हिते महीनो रहण जी ॻाल्हि थी करी मां त चवां थी त अॼु ई वापसि ॻोठ हलिया हली तूं हिते महीना रहण जी ॻाल्हि बिल्कुलु बि न कर पोइ हिते छा आहे सिवाइ बुखुनि जे जेकॾहिं वस थिए त अॼु ई हलूं अम्मा जल्दी थींदी बस ज़रूरु थींदी ऐं असां पंहिंजे घर वञी पहुचंदासीं हा जेकॾहिं अलाह साईं महिर कई ज़रूरु पंहिंजी अबाणे कखे हलंदासीं सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।